तोखा पहिरियां मां हिन घर में सुकून में हुयमि, पर जंहिं ॾींहं खां वठी तो हिन घर में कदम रखियो न तो मुंहिंजो सुकून बर्बाद करे छॾियो आहे तो। अञा त मूं कुझु बि न कयो माई, तूं परेशान थी वई आहीं। थोरो सोच, जॾहिं मां तो खिलाफ के साजिशूं कयूं पोइ तुंहिंजो छा थींदो? मूंखे तो मां को बि खौफ कोन्हे को, मां त सिर्फ़ इहो थी सोचां त तो निभागीअ मां जान कीअं छॾायां। मां तोखे तां भॼाए बि कढां न, पर एतिरी पक अथमि त साईं तोखे ॿीहर हिते वापसि वठी ईंदो। सिर्फ़ हिकु दफ़ो नैना, सिर्फ़ हिकु दफ़ो जेकॾहिं तूं मरी पईं न त ईअं सम्झ त मुंहिंजी जान तो मां छुटी वेंदी। मूं बि मालिक खां इहा ई दुआ घुरी आहे त तो मां माई जल्दी जान छॾाए। न त मां हितां वञण जी कोशिश थी कयां ऐं वरी हिते अची फासी थी वञां। ख़बर नाहे तुंहिंजो इहो मनूस चेहरो मूंखे पंहिंजी ज़िंदगी में घणा दफ़ा ॾिसणो पवंदो। मनूस मां न, पर तूं आहीं तूं। जंहिं ॾींहं खां तो हिन घर में कदम रखियो आहे न त ख़ुशियूं असांजे घर खां मोकिलाए वयूं आहिनि, पर साईं खां बि। हाणे त साईं बि तुंहिंजे करे इलाही परेशान थो रहे। हाणे तुंहिंजे हिन मनूस चेहरे मां तॾहिं जान छुटंदी जॾहिं तोखे मारे मां पूरो कंदसि। हल कमरे में त मां तोखे ॿुधायां थी त ज़रीना बेगम छा थींदी आहे। तोखे आज़ाद छॾियो अथमि तॾहिं तूं ॿोली थी। हल कर ज़ुल्म माई, कर ज़ुल्म, हिकु ॾींहुं मुंहिंजो बि ज़रूरी हो। पहिरियां तूं कमरे में हल, मां थी तोखे ॾेखारियां त ज़ुल्म छा थींदो आहे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।